अरे पुख्तो ईमान रख हजरत रोज़े थनी आखिर में औलाद के मुरीदन के दंग दसे हुआ वो नबी पाक जी दरबार में झोली झलियो न अरे इनके यहाँ कमी नहीं है झोली तेरी तंग है हाजियो आओ का रोज़ा देखो काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो हाजियो आओ गौर से सुन तू रज़ा के पैसे आए हैं सदा मेरे प्यारे मेरे आंखों से मेरे प्यारे का रोज़ा देखो हाजियो आओ शहंशाह करो लाला हबीब नसा के दरवाजो दसे छड़ियो आहे अल्लाह जो कसम आ दिल सच्ची रखी मुझे रसूलुल्लाह जड़े पा अर्जी पेश कंदासो अर्ज पेश कंदा विया बाबा ये नुक्तो ही हिकड़ो तो बुधाया हे गौस हे कुतुब हे अब्दाल हे औलिया हे मुर्शिद कामिल जेके वक्त जा ये सब भाई रसूलुल्लाह जे दरवाजे ते ये सवाली बनजी आया वो जेका खैरात इन्हनि खे मिली अल्लाह जे हबीब ॾिनी वो या रसूलुल्लाह जे दरवाजे ता विलायत भी इते मिली आ खासियत भी इते मिली आ अल्लाह जे हबीब रब करीम सा मिलायो हुजूर पाक जो रंग उहो आए जेके विलायत मिली उन के क़यामत ताईं सजो जान याद करे तो रोज़े धड़ी के इता मिलियो आ मखदूम मोहम्मद हाशिम नगर टटवी रहमतुल्लाह थोरो थोरो नुक्तो तोखे बुधाए तोखे ताज़ो करण चाहे तो पक्को करण चाहे पुख्ती गाला पक्की गाला कच्ची नाए तू हबीब दरवाजे ते अज भी आधी रात जो तू झोली छल मदीने जो साईं तो जा डर रंगी तो एड़ो डर रंगी तो क़यामत ताईं तू तो वेदे पर तो जो जान पोया अचण वारो क़यामत ताईं याद रखंदो दम हज़रता फरियाद रज़िया मुस्तफा पारशुदा बहरे खुदा फरियाद रज़िया मुस्तफा इन हाशिमे निस्की कदा इठाई निस्के दिया गुफ्ता सला पे इंदना मरहबा या मरहबा फरियाद रज़िया मुस्तफा हुजूर पाक अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह बेरे खुदा तोखे खुदा जो नालो नालो हबीब मुझे तुझे जुदाई में मुझे दिल पारा पारा टुकड़ा टुकड़ा थी होया मुझे फरियाद के बुद्ध हुजूर पा फरमातो व अलैकुम अस्सलाम या मखदूम मोहम्मद हाशिम मोहम्मद हाशिम आया मोहम्मद हाशिम आया सब जी मोहम्मद हाशिम गड्या दीर सलाम कयो तो केरा तो हुजूर पा फरमायो व अलैकुम अस्सलाम गुंबद खिजरा के अंदरा व अलैकुम अस्सलाम या मखदूम मोहम्मद हाशिम अल तत्वी ठठवी सिंधजा सिंधी आलिम मेहमान नवाज सखी आशिक रसूल थींदा हुजूर पाक जिंदगी में एकड़ो सलाम फरमाए क़यामत सलामती क़यामत ताईं सलामती सलामती हुजूर साईं रंग दिनो अज मखदूम मोहम्मद हाशिम के गायो पे ये रंग अरे खटली आ अजरक के रंगी दो पक्को रंग होंदो आ वो अजरक अगड़ियो थी वेंदी आ रंग न लेंदो जेते रसूल रंग चाड़ो क़यामत ताईं कोन लेंदो सल्लल्लाहु अलैहि या
बाराड़ी वाले थोरो ॾिठो मखदूम मोहम्मद अच्छा अञा इमाम शरफ हुजे ई टे नंढड़िया नुक्ता ॿुधाए टाइम लाइ वरी डॉक्टर दिल नवाज उन्हीं मुजाजी दोस्तों ते जलसो आ वरी उते अवां खे कचहरी ॿुधाए बि पर तव्हांजी मोहब्बत विहारियो हिकु नबी करीम सलाह से असाबी जे झरमट में वेठा आहिनि हिकिड़ो बाराड़ी जो असाबी वरी थुल्लो बाराड़ी जे में इश्क मोहब्बत जाम हूंदो आहे जल्दी जल्दी डोड़ंदो हुजूर पाक खे ॾिठई त हुजूर पाक खे ॾिठई सब मुजादी 275 छॾे डोड़ी रसूलुल्लाह सां मिलियो पर काठ जी चाखड़ी वारी जुती आहे हुजूर पाक जा रेशम वारा पेर आहिनि डोड़ंदो हेठि नियारी कोन अता का बाराड़ी वारो थींदो आहे न ईअं थी फाकर पाए रसूलुल्लाह खे अची मिलियो चाखड़ी जो पेर जेको हुन जो बाराड़ी वारे जो उहो रसूलुल्लाह जे पेरनि ते अची वियो हुजूर पाक ही थोरो असा मुबारक लठ सां थोरो परते कयो हिन पोइते नियारो तुंहिंजो इश्क त इश्क मोहब्बत त मोहब्बत वारी जाइ रही मांखे ॾुख वरायो अड़े मूं रसूलुल्लाह जे पेरनि ते जेके रेशम नूर वारा उन्हनि ते मूं पेर रखिया चाखड़ी हुजूर पाक खे मूं ॾुख हुयो आहे सॼी रात दर्द में रोई पियो त अल्लाह छा थींदो अल्लाह करीम जे हबीब खे मूं ॾुखो हुयो आहे मथां क़ुरान करीम जो आयत नाज़िल थियनि असर जो टाइम थियो आहे हुजूर पाक असहाबी खे मोकिलियो आहे त बाराड़ी वारे असहाबी खे सॾे अचो दिलि में दर्द थियो त अल्लाह छा गद कदो पियो हाणे निमाणियुनि सां अखियुनि सां अचे निमाणियुनि अखियुनि सां त मदीने सां अलाए कहिड़ो पैगाम रब मोकिलियो आहे आयो फिदा का अबी व उम्मी मुंहिंजा माउ पीउ क़ुर्बान क़िबला हुकुम हुजूर साईं फरमायो मूं तोखे घुरायो मां मोहम्मद मीर खे तूं माफ़ फरमा ए क़िबला मुंहिंजा बच्चा कुर्बान मुंहिंजा माल कुर्बान मुंहिंजो हाल कुर्बान मुंहिंजो जान कुर्बान तूं मूंखां माफ़ी वठे ॾुखो हुयो हबीब मूं तोखे चाखड़ी वारी जुती सां पेरनि ते चढ़ी बीहरसि हुजूर पाक फरमायो तो अण जाते में मुझे पेरन ते रख मु ॼाणते तोखे लठ सां छो परे कयो मूंखे माफ़ कर जी क़िबला तोखे माफ़ आहे जे ईअं राज़ी कोन त पोइ क़िबला तव्हां कीअं राज़ी थींदा हुजूर पाक फरमायो मूंखे माल गनीमत में 70 उठ मिलिया इहे 70 उठ वठंदे त मां मोहम्मद करीम राज़ी थींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह इमाम शरफुद्दीन मखदूम साहब जी तव्हां ज़िक्र ॿुधो जो जेको हुजूर पाक खे दर्द सां सॾींदो आहे त रसूलुल्लाह उन जे सॾ खे वर्णाईंदो बि आहे ऐं इनाम बि ॾींदो आहे पोइ इहो रसूलुल्लाह जेते झुल चाढ़ींदो आहे इहा झुल क़यामत ताईं न लहंदी मुंहिंजा दादर पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ात शरीफ़ मां लिखियो आहे त अची बादशाह जी हिकिड़े शहर मां लंघिया त हिकिड़ो कुते ते नज़र पई कटावर कुतो सुहिणो कुतो साईं फरमाए त बादशाह हुकुम फरमाए त पैसा ॾेई हिन कुते खे शिकार जे लाइ ख़रीद कयो पोइ जेॾी महिल ख़रीद कयूं ख़लीफ़ा पोइ हुनखे चई साईं हुन बादशाह ॿुधायो त हाणे सोनो ॻट हिनखे जेको आहे से ॿधो ऐं रेशमी झुल पारायो त सभु कंहिंखे ख़बर पवंदी बादशाह जो कुतो आहे आम माण्हू जो कुतो न हिनखे झुल पाराए जॾहिं आया शिकार ते वठी हलिया बाज़ारी कुतो शिकार छा करे सॼो ॾींहुं कंहिंखे न पकड़े न ॿियो त ख़लीफ़नि जो क़िबला हाणे झुल लाहियूं था ही बाज़ारी कुतो शिकार जे लाइक़ न बादशाह चयो त इहो असांजे बादशाह जी तोहीन आहे जेके झुल पाराईंदा आहियूं वरी लाराईंदा न आहियूं जहिड़ो तहिड़ो हाणे असांजो इन मां मुराद अल्लाह जो रसूल आहे जेके झुल पाराईंदा आहिनि पोइ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त उहो कीअं बि शिकार करे न करे उहा झुल ही अहिड़ो सख़ी दर आहे हिकु मरतबो ज़िंदगी में ख़ुदा जो रसूल तो ते राज़ी थी वियो त वरी क़यामत ताईं नाराज़ कोन थींदो अल्लाह जी रहमत खे उथियार अरे लुट रब जी रहमत खे मुर्शिद जी रहमत खे लुटे वठे रसूल जी रहमत खे लुटे वठे पोइ वरी न मिल देवार न
नचना चोदा हिय थई वेल नचण जे वरी न मिल देवार नचना चोदा हिय थई वेल नचण जाबो पाए जानते मिया अखो अदब जे धार नचना चोदा हिय थई वेल नचण जे अली मोहम्मद मेरी बुजुर्ग इहो अहिड़ो जवान जो निगाह कंदो त निगाह में रसूलुल्लाह जो दीदार कराए छॾींदो जेतो शरीयत जो जामो पाए वो अख अदब जी धार जेतो नमाज पढ़ी थी पढ़ी वठ जिक्र करो थे करी वठ मीलाद कर जिक्र तो ठाठा करनो थे त मीलाद करे वठ पो वरी न मिलंदी वा पो गुज़ारे वे त पो छा नचंद इहो थे अली मोहम्मद चए नचणिया चायो जेतो नमाज रोज़ा ए सलातू ए सब अचाया पियो करे साईं छाजे करे केड़ी ॻाल्हि करे अली मोहम्मद चए नचण अचायो ओ थारा पिरीय पचार नचना चोदा हिय थई वेल नचण दुनिया मिली थे एकड़ो असाबी सगोरो यो भी मलफूज़ हदीस असाबन सगोरन जे फजीलत जे बारे में फिर नशे की इल्लत में फाथल पर जडे भी इंदो तो रसूलुल्लाह जे दरबार में गदगद थी इंदो वो एड़ी गाल कंदो जो नबी पाक मुस्कुराईंदा इन जे नियत में दिल में वी त हर को मानो तो अर्जी पेश करे या रसूलल्लाह बीमारियां तकलीफा मुश्किलात है मुझे हाजत थी ई दिल में सोची दो तो अल्लाह जे हबीब ते बिनी जानन जो पार है हर को तो अर्जी पेश करे आ एड़ी गाल कया हुजूर पाक मुस्कुराईंदा त बोझ को थी दो पकड़ जी ओकरो दफो नशे में हराम पोए थियो नशो पर उन इल्लत में तो फाथल हो न नस्वार जे मवाली के नस्वार न मिले मथो टिड़के ना था चाहे जे मवाली के चाय न मिले मथो टिड़के मुजादी दोस्तो असहाबी सगोरा पकड़े आया ही जंजीरन में छकड़े अचन पया हिन दिल में चयो त जमीन बारो दे पर रसूलुल्लाह जे मौत नचना पर पुठालियो वजा अगे गदगद कंदो अचा अज निमाणी न अखियुनि सां जानो त अल्लाह जे रसूल मथा जी छा गुज़रंदो घटि वधि साबी ॻाल्हाइनि पिया अमीर उमर जी तलवार मार निकिती त क़त्ल कया छा उन खे जेको हुकुम हुजे शरीयत जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो त रसूलुल्लाह हवेली मुबारक मां ॿाहिरि निकिता केरा सब ख़ामोश थी मुंहिंजे हबीब ॾे तवजो कयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्यारो त वो शख्स जेको मां मोहम्मद करीम के मुस्कुराइंदो आ हुजूर पाक फरमायो त अमीर उमर तवाजी नजर बदअमली थी है खुदा उन जे रसूल जी नजर जे दिल मथे है इहो शख्स है जेको खुदा ऐं खुदा जे रसूल सां मोहब्बत कंदो आहे खुदा ऐं खुदा जे रसूल वरी हिन सां मोहब्बत कंदा आहे काल कम नथो दे हाल कम दे थो रोज़े धनी फरमाए तो फकीर ई मुराकबो कयो जी केवला दुनिया का कट जी अल्लाह जे रजा जे ला मुराकबो जी अब्बा जे ई नियत तई न त पो बई जान भला न त पो कंध जो सूर आए असा के रोज़े धनी समझाए वयो आहे कंध जे बत्ती जो सूर आए अब्बा बि कुछ ही कोने हाल कमी दो काल ही गालाया पियो अलाई केड़ा ही मुझो फन है केडी बाल प्रेशर में जा केडी बाल अंग्रेजी में के उर्दू में करे फारसी में ये मुझा रंग है ये मुझा ढंग है ये मुझा फन ये मुझो काल पर मुझो मुझी अल्लाह जे रसूल जी जका नगाह वो मुझे दिल जे हाल मथे हजरत पीर साहिब राशिद और राशिद रिसाले में
तोते तोते जो करो मिसाल वात तोते के मानो पढ़ाईंदा है वो तोतो अंग्रेजी में गालाए तो उर्दू में गालाए तो सेठ के जवाब नहीं तो सडक तो मेहमान अचन पिया हलो फलाना मेहमान अची विया ओड़ो सबक पढ़ाईंदा पोइ जॾहिं मौत जो बिल्लो ईंदो आहे तो सब इल्म वेंदो आहे विसरी वो असली ॿोली में कूकू कंदो आहे जेको दिलि में जेका असली ॿोली में उन में रियो कंदो आहे पोइ उहो मौत जे चंपी में अची वेंदो अदा ही काल रंग ढंग मालकनि वटि कोन था हलनि जॾहिं मलकल मौत खे ॾिसंदो त इहो इल्म वेंदो विसरी पोइ जेको अंदर जो जेको हाल आहे दिलि में रसूलुल्लाह जी सची मोहबत आहे मुर्शिद जी सच्ची मोहब्बत आहे पोइ उहे साणे थींदा उन्हनि खे पुकारी तो कम ठही वेंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह रोज़े धनी मुराकबे में होया तकड़ो पार दरगाह जे दरवा मुरीद बेचे परेशानी बस मरा जिया साईं के बुधाया साईं मुके बेचैनी वधी पेशेमानी वधी वयो साईं के कलाक खन लगो मुराकबे में जने रोज़े धनी आया अना हुन बयान कोन कयो तो हाल ओरिया त अग में पीर साईं फरमाए पियो अब्बा तुझे परेशानी जी अल्लाह के खबर आए अल्लाह की खबर हाल दिल सा ओरियो मुझे रब करीम सा मुझे हबीब जो दरवाजो खुलियो पियो पा करीब गुनहगार पांजो एतरो पुख्तो ईमान त रसूलुल्लाह गुंबद खिजरा में हथ खणंदा करीम रब रसूलुल्लाह जे हथन के कौन मोटाईंदो काफरन के न मोटाई दुश्मन के दरवाजे ते न मोटाई तासी बच्चा आयो तो ईमान पुख्तो रख रसूलुल्लाह जो दरवाजो खुलियल अरे ला इलाज इन तरता इलाज वठी वया एकरो इमाम शरफुद्दीन जो नंढो नुक्तो पो पंहिंजी चाय वठदासो ई काज कहजो आ ई न अकीके जो काज आ न शादी जो काज आ न मरण जो न परवन जो काज हा ता तो काज संभाली दो है इक्तदा एमपीए जो काज कंदो है एमएनए जो काज कंदो है दुनिया जा काज फितिन ता फत उचरा छड़ीदो अरे ये काज दुनिया में रह जे वेंदा रसूलुल्लाह जो काज तो सा गडजी हलंदो सपने काज करोड़पति तो जे मुल्क में वेठा शहर में वेठा अरबपति वेठा फितिन ता फत उचराईदा आहिनि पर रसूलुल्लाह जेके चूंडी दुआए उहे काज कंदा आहिनि यकीन जान ये फकीर है मिस्कीन है कोई ऐसा के खबर हाल का पर रसूलुल्लाह जो काज करियो बीठा छा मोहम्मद करीम छदे रीदो कसम रब करीम जो हुजूर पाकी खर्च भरे रीदो दौड़ा दीदा यार ही मारे जिन भी कया माल में तनी जे बरकत पया औलाद में माल में परवा पंजोना हेल दौड़ा आइंदे थीदा चोना भी हजरत भी मुजादी 200 सजी साल अल्लाह करीम उनके बरकत जो नुज़ूल फरमाए तो हजरत अली करम अल्लाह वजह फरमा बगैर हिसाब जे बेश्त में मिलाद मनाइण वारो दाखिल थी तो महरूफ करकी रहमतुल्लाह फरमाते क़यामत ॾींहुं हुजूर पाक जो मिलाद मल्हाइण वारो 90 लख नबियनि जी जमात मां उचारियो वेंदो नेमतुल कुबरा वारे रखवा ए मुजा सुना ई तू केजी खुशी कने पियो रब करीम जी जात बा बरकात रब करीम तो जो शुक्र कयो था तो जो शुक्राने जो एड़ो हबीब ॾिनो आ असा जो त नबी आ पर 1.25 लख नबी पिया चवन ए हबीब जा उम्मतियो रुगो अवा जो नबी कोने असा 1.25 लख नबियन जो नबी आहे असी मरदूद होयासी असा के मकबूल कई असी शैतान जा यार वासी असा के रहमान जा दोस्त बन असी बुत परस्त वासी असा के खुदा परस्त कई असी जहन्नम के किनारे ते पहुंचण वाला वासी असा के जन्नत जा मालिक कई तो दिल भर महबूब मोहम्मद मीर कयो सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम शरफुद्दीन बूसरी रहमत अल्लाह या अकरमल खल्क़ि माली मन आलू ज़ोबे। बीमारी खत्म कयो मंजे सरण ते पयो बच्चा छड़े वया डॉक्टर छड़े वया प्रोफेसर छड़े वया कोठे में बंद कयो हाणे अकेलो पयो बी दफा कोन या रसूल अल्लाह सब चार छड़े वया हबीब ना उम्मीद कोन तो जा तो हबीब जो दरवाजो खुलियो पयो जंग जा जानवर चन या रसूल अल्लाह फरियाद खणी तू नहीं दे फरियाद के पहुंचदो आई जिका दुश्मन तो दरवाजे ते आया हबीब उन्हें जे दरवाजा उन्हें चाबी तो झोल भरे छया हबीब ला इलाज पयो आया तो हबीब का सवा सब पना कुटी वया मुझी पना जी जाए तो हबीब मोहम्मद मीर आहे। दर्द से जो बात निकलती है वो असर रखती है। दर्द सां पे सदे हबीब जॾहिं दाव पियो करे दर्द सां त नंढ जो झूठो आयो त रसूलुल्लाह दीदार करायो हुज़ूर पाक फरमायो त ए शरफुद्दीन बीमारी तो खत्म तो करे वना पर जेका कुल्हनि में चादर खणी आयो या इन निंड में तू ए तो मथे ओठाए तो वना या तू अखियूं खोली दे तो मथा जाए पे जागत चादर पई उथियो तो बीमारी तो खत्म थी पर मां भाया मन मुश्क जा अतर हारी तो वयो। हजरत इमाम शरफुद्दीन ए आलिम ए हाफिज ए जेके मुझा मदरसन में पूरी कायनात दुनिया रूए जमीन में हजरत शरफुद्दीन जो कसीदा बुर्द शरीफ गाइंदा है अरे उनके विलायत भी मिली वई बीमारी भी वयल एड़ो अल्लाह जे रसूल रंग दिनो जो क़यामत ताई मानू याद कंदा। अल्लाह जा वली बेटाई कोट तो जो छा हुकुम किबला जे आ त चवा तो मदीने जा जाम सुन साजा सदड़ा आयो तुझे साम सिखो रस जसीर में। अल्लाह अल्लाह सपनी जेके वली है उन्होंने पेजा रुख दरवाजे रसूलुल्लाह ने वो रसूलुल्लाह दरवाजे ता खाली के कौन मोटाए तू यकीन पुख्तो इरादो कर बाबा पक्की रिपोर्ट रख तो रसूलुल्लाह चो दफा अज भी अज रात जो सवाली पंजी रसूलुल्लाह जे दरवाजे ते जो हाजी गुलाम नबी मैसर भी रसूलुल्लाह जे दरवाजे ते अर्ज थियो वो बीमारी दफा थी वे का जो संभाल वाला वरी इते मंजला दी जो बचल सावा वरी रात ए डोकरियो सहरा गए जो ना शादी में वो बट्टे कलाकार का खटन जा पाटा चले बैठे असा सा भी हालत फकीर ई यार अवा के अज दुआ सा इंशाअल्लाह ताला ने मिलाद में मदीने जो साईं कदो पा दिल जो मो रसूलुल्लाह ने कयो पेंजे दिल जो हाल रसूलुल्लाह जे दरबार में अर्ज कयो मदीने दा साईं रोज़े घणी तो जो तक लठो दस्यो है हजरत मखदूम मोहम्मद हाशिम तो जो तक जेतुन वलियन तो जो खुद खुदा भी तो जो तक दस्यो है तो मुझे हबीब दरबार ए हबीब किबरा हथ मुबारक खण ए अल्लाह दा हबीब तसा मिस्किन ता सब डोलाओ लई वने पीरियूं बख्शिशी वजन दुनिया भी मोचारी आखिरत भी मोचारी ई गजल